अहम खबर शेयर कर रहे हैं। कराची में बहरिया टाउन का नुमाइश चौरंगी ताईं पीपल्स बस सर्विस जो 9 रूट शुरू कयो पियो वञे। ट्रांसपोर्ट खाते पारां EV4 बस जी इफ्तिताही तकरीब बहरिया टाउन बस टर्मिनल वटि मुनक़िद कई वई। ब्रिगेडियर ख़ालिद महमूद MPS साजिद जोखे ऐं राजा रज़ाक EV4 बस जो इफ्तिताह कयो। EV बस जो नओं रूट नुमाइश खां तीन हटी आयशा मंज़िल सुराब ॻोठ अलासिफ़ ऐं गुलशन मेमार खां थींदे बहरिया टाउन पहुचंदी। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत कराची जे शहरनि खे पीपल्स बस सर्विस जी सूरत में बहितरीन तोहफ़ो ॾिनो आहे। शर्जील इनाम मेमणे संदसि टीम जस लहणी हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। कराची में बहरिया टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं पीपल्स बस सर्विस जो नओं रूट शुरू कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां EV4 बस जी इफ्तिताही तकरीब बहरिया टाउन बस टर्मिनल वटि मुनक़िद कई वई। कराची में बहरिया टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं पीपल्स बस सर्विस जो नओं रूट शुरू कयो पियो वञे। ट्रांसपोर्ट खाते पारां EV4 बस जो इफ्तिताह तकरीब बहरिया टाउन बस टर्मिनल वटि मुनक़िद कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अज कराची बहरिया टाउन में EV बस 4 जो इफ्तिताह कयो पियो। बहरिया बस टर्मिनल से तकरीब से ब्रिगेडियर ख़ालिद महमूद SMD बहरिया MPS साजिद जो MP रज़ाक राजा रज़ाक पारां इफ्तिताह कयो पियो। उन्हनि पारां इहो चयो त सिंध गवर्नमेंट कराची जे अवाम लाइ बहितरीन बस जी सहूलियतूं ॾिए पई। गॾोगॾु ही अवाम लाइ हिकिड़ो बहितरीन तोहफ़ो आहे। उन सां गॾोगॾु ही माहौल दोस्त बसूं हुजण करे आम माण्हुनि खे बहितरीन सफ़री सहूलियतूं मुहैया थियण सां गॾु उन्हनि खे माहौलियाती जेका सहूलियतूं आहिनि उहे पिणु महसूसु थियनि पियूं। हिननि सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमणे जी ख़िदमतुनि खे पिणु साराहियो आहे ऐं संदसि ख़िदमतुनि जे हवाले सां हिननि जो चवणो त ही कराची तहसीन जे लाइक़ु आहिनि। गॾोगॾु हिन उन मौक़े ते MPS साजिद जो चयो त मलीर जे माण्हुनि जे लाइ हाणे बहरिया खां निमाइश ताईं सफ़रु करणु आसान थी वियो आहे ऐं हीउ सफ़रु सिर्फ़ु 100 रुपयनि में तय थींदो, जेको हिन दौर जे हवाले सां हिकु नामुमकिन क़दम आहे। हिन पारां चयो वियो त सिंध हुकूमत जे हिन क़दम खे असां बहितरीन तरीक़े सां साराहियूं था ऐं गवर्नमेंट जा जेके विजन आहे बिलावल भुट्टो जो हुन ते हलण ते हींअर पंहिंजे भरपूर नमूने कामयाबी। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।